अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही वफ़ ॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। नओं उनवान असांजो आहे अॼु ॿाराणी शाइरी जो अभ्यास। ॿाराणी शाइरी जे अभ्यास में अॼु असां क्लास पहिरें खां वठी क्लास 5 ताईं मां जी शाइरी कुझु चूंडी आहे, उन शाइरी चूंड करे हिते मां शाइरी आंदी आहे, उनजो अभ्यास कंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु असां उन्हनि शयुनि खे सम्झंदासीं, इन्हनि शयुनि खे जो वाज़े कंदासीं जेके इन में आहिनि। अॼु असां उन्हनि जे मुतालिक़ जेके सिन्फ़ूं आहिनि उन सिन्फ़ुनि जे मुतालिक़ बि थोरी अहम ॼाण हासिलु कंदासीं त ख़बर पवंदी त असुल सिन्फ़ छा आहे ऐं जेका किताब में लिखियलु आहे सिन्फ़ छा आहे। असां इन कंहिं बि शइ खे न ॾियूं कोन था, ॼाणणु घुरिजे, ज़रूरी आहे असांजे लाइ। ऐं अॼोको लेक्चर जेको आहे उहो इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे इन लिहाज़ खां त ॿाराणे किताबनि में असां जेका पहिरें खां वठी 5 ताईं आहिनि उन्हनि सभिनी में बेत लिखियल आहिनि। तो उनजो नज़म आहे, ग़ज़ल आहे, नात आहे, हमद आहे, जेके बि शाइरी आहे या बेत, उन सभु खे बेत या नज़म लिखियल आहे। पर सभ जी सभु शाइरी जेका आहे उहा बेत कोन्हे या नज़म कोन्हे का। हर हिकु शाइरी जो अलॻि फॉर्मेट हूंदो आहे, अलॻि घाड़ेटो हूंदो आहे, अलॻि ताने पेठो हूंदो आहे। कुझु शाइरी जूं सिन्फ़ूं असांजूं मौज़ूआती हूंदियूं आहिनि, कुझु वरी असांजूं घाड़ेटे ते हूंदियूं आहिनि। इन जे लिहाज़ खां अॼु इन शइ खे सम्झणु ज़रूरी आहे। हमद, नात, नज़म, ग़ज़ल, इहे सभिनी जी सां वस्फ़ ऐं उन्हनि जी जेको घाड़ेटे ते असां ॻाल्हाईंदासीं अॼु, त उन्हनि जी फ़नी तरतीब जोड़ जेका कहिड़ी आहे असां उन ते बि ईंदासीं। ऐं उन खां अलावा ॿाराणी ॿोलीअ ते ॻाल्हाईंदासीं त ॿार जी जेका ॿोली इस्तेमालु कनि था शाइर, उहा कहिड़े क़िस्म जी कनि था ऐं कीअं कनि था ऐं ॿार खे कीअं सम्झाइनि था। छाकाणि त जेका बुनियादी ॿाराणी शाइरी आहे, बुनियादी ॿाराणी शाइरी इन जे लाइ बि अहम तरीन हूंदी आहे जो ॿार उन मां लफ़्ज़ सिखी सघंदो आहे, ॿोली सिखी सघंदो आहे ऐं उन खे बहितर नमूने सां उचारे सघंदो आहे। ऐं असांजी जेका ॿाराणी शाइरी आहे उन शाइरी में मुकमल इस्लाह आहे, क़द्र आहिनि। त कहिड़े नमूने सां असां ॿारनि जो क़द्र कीअं वधाए सघूं था, ॿारनि खे क़द्र करणु कीअं सेखारियूं था, ॿारनि जी तालीम ॾांहुं कीअं मुतवजा करे सघूं था ऐं असां ॿारनि जी सोच खे कीअं असां सघारो बणाए सघूं था, इहा शाइरी आहे इब्तिदाई। छाकाणि दुनिया जी क़ौमूं जी असांजे अदब शुरूआती मिले थो त असांखे उहो मिले थो, लोक अदब मिले थो ऐं लोक अदब में बि असांखे जेतिरो बि अदब मिले थो उहो शाइरीअ खां ई शुरू थिए थो, नसर उन खां पोइ आहे। छाकाणि त शाइरी जेका आहे उहा जल्दी यादि थी वेंदी आहे, मुतरन्नम हूंदी आहे, हम काफ़िया उन में हूंदा आहिनि ऐं उन में ज़ाहिरी मक़सदु हिकिड़ो ऐं लिकियल मक़सदु ॿियो हूंदो आहे, जंहिंजे करे बि उहो वधीक जेको आहे सो चाह वारो बणिजी वेंदो आहे ऐं उनखे वधीक बहितर नमूने सां असां पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं कुझु उन में लफ़्ज़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जो असांजो वरी वधीक उन्हनि ते महवर वेंदो आहे, सोच जो या सम्झ जो, त बहितर सम्झी सघूं असां उनखे ऐं बहितर सां पढ़ी सघूं। इन लिहाज़ खां 2 कम असांखे करणा आहिनि अॼु जेके ज़रूरी आहिनि। हिकिड़ो त असां इन ॿोलीअ खे सम्झंदासीं ऐं ॿियो सिन्फ़ुनि खे सम्झंदासीं त सिन्फ़ूं कहिड़ियूं इस्तेमालु थियल आहिनि ऐं किताबनि में कीअं लिखियल आहिनि। किताबनि में कुझु अलॻि लिखियल आहिनि। हा, इन शइ ते ध्यानु ॾियणो आहे त जेकॾहिं असां वटि इम्तिहान में सवाल थो अचे त उन सवाल जे मुनासिबत सां असुल सिन्फ़ खे असां सुञाणे वेंदासीं त कीअं आहे। जेकॾहिं उन जे मुताबिक़ उहो ऑप्शन आहे त असांखे चूंडणो आहे, जेकॾहिं न आहे साॻियो ई असांखे चूंडणो आहे जेको किताब में आहे। छाकाणि त असांजो महवर किताब आहे। इन जे करे इहे अहम शइ। ॿियो त हाणे शाइरी लफ़्ज़ जेको आहे उहो वॾो थी थो वञे, सबबु इहो बि हूंदो त शुरूआती असांजा जेके किताब आहिनि पहिरियों, ॿियों, टियों, चोथों, 5 ताईं, इन किताबनि में सभिनी खे नज़म या बेत चइबो आहे। सबबु इहो बि थी सघे थो त बेत नंढो लफ़्ज़ आहे, नज़म नंढो लफ़्ज़ आहे, इन जे करे उनखे रखियो वियो हुजे त ॿार खे सम्झाए सघिजे। हा, इन जी वज़ाहत उस्ताद जी हिदायतुनि में ज़रूरु हुजणु घुरिजे। हा, त जीअं असां उन खे बहितर खां बहितर करे सघूं। हा, पर अॼु हिते इन शयुनि खे मां वाज़े कंदो हलां त जीअं असां अॻिते इन शइ जो मुंझारो वधीक न रहे जेको किताबनि में आहे या हिते आहे। आईंदा इन किताबनि खे असां बहितर सां पढ़ी सघंदासीं ऐं असां सम्झी वेंदासीं त बेत छा खे थो चइजे, नज़म छा खे थो चइजे ऐं
गज़ल छा खे थो चइजे ऐं शाइरी जा जेके मौज़ूआती सिन्फ़ूं आहिनि उहे छा आहिनि ऐं घाड़े वारी सिन्फ़ूं छा आहिनि। अचो त असां पंहिंजे हाणे इन जे अदब जे तरफ़ वधूं ऐं जेको असांजे अहम जेको उनवान आहे उन तरफ़ अचूं। उन जे मुताबिक़ कुझु स्लाइड्स करणा आहिनि। ॿाराणो अदब उहो अदब जेको ॿारनि लाइ लिखियो वञे। दुनिया जे कंहिं बि ॿोलीअ जे अदब में ॿाराणे अदब खे वॾी अहमियत आहे। ॿाराणे अदब खां सवाइ दुनिया जो को बि अदब तरक़ी करे नथो सघे, छो जो ॿार आईंदे जो अबो आहे। ॿाराणे अदब जी अहमियत इहा आहे त उन सां मुस्तक़बिल जे नए ऐं आज़ादु सोच पैदा करण में वॾी मदद मिले थी। जेको असां ॿार खे सम्झायूं था, सोच ॾियूं था, उहा आज़ादु सोच ॾियूं था, हिकु नई सोच ॾियूं था ऐं ॿार जेको आहे उहो आईंदे जो अबो आहे। इन जे करे असां अहिड़ी सोच ॾियूं था, शाइरी जे ज़रिए ॾींदा आहियूं त हू पंहिंजो पाण खे बहितर खां बहितर बणाए सघे। इन करे दुनिया जे क़ौमुनि जी तहज़ीबी ऐं इख़्लाक़ी तरक़ी में ॿाराणे अदब जो तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। ॾिठो वञे त ॿाराणे अदब जा 3 मुख्य सरचश्मा आहिनि। जेको असांजो ॿाराणो अदब सर्जियो थिए या ॿारनि जे लाइ सर्जियो वञे थो, उन जा 3 मुख्य सबब आहिनि। हिकिड़ो जंहिंमें माउ आहे, ॿियो उस्तादु आहे ऐं टियों शाइर या अदीब आहे। जॾहिं त अदीब जी माना बि उस्तादु ई आहे, पर हिते असां जेके धार कयो आहे त अदीब असां वटि हाणे अलॻि मफ़हूम में इस्तेमालु थींदो आहे। जेको शाइरी लिखंदो हुजे, जेको नसर लिखंदो हुजे, उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। बाक़ी असुल में जेको लफ़्ज़ अदीब आहे उहो उस्ताद लाइ इस्तेमालु थींदो आहे। ॿाराणे अदब जी इब्तिदा माउ जी झोलीअ वारी लोलीअ ऐं ॿोलीअ सां थिए थी। छाकाणि जेको माउ जॾहिं पंहिंजे बचिड़े खे जॾहिं सेखारींदी आहे, उनखे निंड कराईंदी आहे पंहिंजी झोलीअ में, त उनखे मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿुधाईंदी आहे, नंढड़ा नंढड़ा आवाज़ ॿुधाईंदी आहे ऐं उनखे उन खां चाह ॾियारींदी आहे पंहिंजी ॿोलीअ जे तरफ़ ऐं ॿोली ॻाल्हाइण खे उन में मदद कंदी आहे। बेवजह बि माउ पंहिंजे ॿार सां पई ॻाल्हाईंदी आहे त जीअं उहे उन्हनि खे वरी वापसि वरनाए सघे। अहिड़े नमूने सां उस्ताद खेसि दुनिया जे इल्मनि सां गॾु इख़्लाक़ी तरबियत सेखारे थो। अदब मुआशिरे ते अहिड़ो असरु छॾे थो जंहिंखे ॿार बि क़बूल करे थो। मतिलबु त जीअं ॿार आईंदे जो अबो आहे, तीअं ॿाराणो अदब आईंदे जी पीढ़ आहे। हाणे जेकॾहिं असांजो ॿार आईंदे जो अबो आहे, माना हिकु मअमार आहे, उन मअमार खे जेकॾहिं असांजी पंहिंजी ॿोली न ईंदी, सही लफ़्ज़ न ईंदा उचारण, उहो ॿोलीअ जो तरीक़ो न ईंदो, त उहो अॻिते वधी कान सघंदो। छाकाणि सोच जेका आहे उन सोच जे मुताबिक़ उनखे सग ॾियणी आहे, वधाइणो आहे। इन करे ॿाराणो अदब तमामु घणो अहमियत वारो आहे। उनजो बुनियादु आहे असांजो ॿार। उन ॿार जी ज़हनियत खे ॾिसी करे ई शाइरी कई वेंदी आहे ऐं उन जे लिहाज़ खां लफ़्ज़ चूंडिया वेंदा आहिनि ऐं उन जी ज़हनियत जे लिहाज़ खां उन्हनि खे आला क़दुरनि जो सबक़ु ॾिनो वेंदो आहे, इस्लाह ॾिनी वेंदी आहे त कहिड़े नमूने सां असां पंहिंजे इख़्लाक़ी क़दुरनि खे बहितर खां बहितर बणाए सघूं था। ॿाराणे अदब में शाइरी हुजे या नसर, ॿई अहम किरदारु अदा कनि था। पर जीअं त मां पहिरियों ॿुधायुमि त दुनिया जूं जेतिरियूं बि क़ौमूं आहिनि, उन्हनि सभिनी क़ौमुनि जो अदब जेको आहे उहो शाइरी वसीले वधियो आहे। ईअं ई पर जीअं हर क़ौम जे इर्तिका शाइरी सां मिले थी, अहिड़ी रीति ॿाराणे ज़हनी क़ुवत, सोच, सम्झ ऐं यादाश्त शाइरी वसीले हिकु बहितर थिए थी, जो शाइरी ज़हन ते गहरो असरु छॾींदी आहे। अहिड़ी रीति अॼु असां हिते क्लास 1 खां वठी क्लास 5 ताईं जो ॿाराणी शाइरी जो अभ्यास कंदासीं ऐं उन में इस्तेमालु थियल ॿोलीअ जो बि जाइज़ो वरितो वेंदो। इन खां अलावा लाॻापियल मश्क़नि जो बि जाइज़ो वठंदासीं। अॼु न थी बि सघियो त असां ईंदड़ वक़्तनि में इन शाइरी जे लिहाज़ खां जेतिरा बि लफ़्ज़ आहिनि, ॿिटा लफ़्ज़ आहिनि, मुरकब लफ़्ज़ आहिनि, या जेको आहे सो वर्जायल लफ़्ज़ जेके आहिनि, ज़िद आहिनि, हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, उन्हनि ते बहितरीन नमूने सां असां ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं असां ख़बर रहंदी त पंहिंजी ॿोलीअ में केतिरा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंजे लफ़्ज़नि जा साॻिया ई हम माना लफ़्ज़ असांखे पिणु मिलनि था। सभ खां पहिरियों असां वटि ॿाराणा गीत छा खे चइजे। ॿाराणा गीत उहा शाइरी जेका ॿारनि जे विंदर, रूह ऐं इख़्लाक़ी क़दुरनि जी सिखिया लाइ लिखी वञे, उहा शाइरी अक्सर गीतनि ऐं नज़्मुनि में हूंदी आहे। ॿाराणनि गीतनि जे सिलसिले में काको भेरूमल, मिर्ज़ा कलीच बेग, किशन चंद बेवस, इमदाद हुसैनी, अल्ताफ़ अब्बासी, सलीम गाढ़वी,
अदल सुमरो, वफ़ा मुला बख्श कमरानी ऐं ॿिया केतिरा ई अहम शाइर आहिनि जिन ॿाराणी शाइरी कई आहे जंहिंजी शाइरी असांखे पंहिंजे दरसी किताबनि में मिले थी। इन खां अलावा ॿिया बि केतिरा ई शाइर आहिनि जेके मिलनि था, पर मां हिते जेकॾहिं सॼी जी सॼी नज़म जेतिरी बि शाइरी पहिरीं खां 5 ताईं आहे खणी अचे हिते वेहबो त हिकु तमामु टुको थी वेंदो ऐं साॻी शइ रिपीट पई थींदी, वर्जा थींदो। इन जे करे चंद शयूं खणी मां हिते तव्हांजे साम्हूं रखियूं आहिनि जंहिंजा हमद, नात ऐं नज़म, ग़ज़ल खे वग़ैरह खे जेके असां सम्झंदासीं। ठीकु आहे, दरसी किताबनि जो में उन्हनि सभिनी शाइरनि जी शाइरी मौजूदु आहे जंहिंजो असां मस्ती सरसरी अभ्यास कंदासीं। अचो त हाणे असां पंहिंजे पहिरियों अचूं था सिर्फ़ु इन शइ ते त हमद पहिरें खां वठी क्लास 5 ताईं जा सभु हमद मां रखिया आहिनि। पहिरें क्लास जो हमद रखियो आहे, ॿी क्लास जो बि हमद रखियो आहे, 3 क्लास जो बि हमद रखियो आहे, 4 जो बि, 5 जो बि। त जीअं इन्हनि में कहिड़ो डिफरेंस आहे, कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो उनखे असां सम्झंदासीं। पहिरियों जेको आहे उहो आहे गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थदड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए, अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए, ते मालिक खे सभु सारायूं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। हाणे इहा हमद आहे। धणी केरु आहे? हिन में धणी इन में अल्लाह ताला आहे, रब्बुल काइनात आहे, ख़ालिक़ काइनात आहे, जंहिं सॼी दुनिया खे पैदा कयो आहे। शाइर किशन चंद बेवस जेको आहे उहो चए थो अचो त धणीअ जा गीत गॾिजी ॻायूं। गीत कहिड़ा? उन जूं ॻाल्हियूं, यानी कि वणनि जी, टिणनि जी, गुलनि जी, ॿूटनि जी, फ्रूटनि जी, हर हिकु शइ जी उनजी वाखाण करे थो, उनजी तारीफ़ करे थो, उन जी वॾाईअ खे बयानु करे थो। इहो हिकिड़ो फॉर्मेट आहे। हाणे इहो छा थो चइजे इनखे? हीउ जेको आहे इहा आहे नज़म। नज़म हिकिड़े क़िस्म जी कोन्हे का। नज़म में केतिरा ई क़िस्म हूंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ फॉर्मेट आहिनि। उन्हनि मुख़्तलिफ़ नमूननि में नज़म लिखियो वेंदो आहे। उन्हनि नमूननि मां हिकिड़ो नमूनो ऐं हिकिड़ो फॉर्मेट इहो आहे। अचो हाणे ॿियो हमद जेको असां वटि धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा, उपायो जंहिं आहे सारो जहान, कयो आहे पैदा ज़मीन आसमान, पखी जीत माण्हू मिरूं बेशुमार, सिज ऐं चंड तारा हज़ारे हज़ार, हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जे मिलन बेमुलियूं, वॾाई संदसि जा थिया बयान, न ताक़त रखे थी असांजी ज़बान, असांखे ॾिए शाल सगसो धणी, करियूं यादगिरी संदसि तां घणी। हाणे ही बि हमद ई आहे, पोयों बि हमद हुयो, ही बि हमद आहे। ही हम नज़्म जो हिकु ॿियो नमूनो आहे। हिन में जेके तव्हां ॾिसो पिया था तव्हांजे साम्हूं आहे, पहिरियों 2 सिटूं आहिनि जेके उहे पाण में हम काफ़िया आहिनि। धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा। ॻायूं सदा, निमायूं सदा पाण में हम काफ़िया आहिनि। उपायो जंहिं आहे सारो जहान, कयो आहे पैदा ज़मीन आसमान, जहान ऐं आसमान पाण में हम काफ़िया आहे। ईअं माना हर 2 सिटूं जेके आहिनि उहे पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। जीअं पखी जीत माण्हू मिरूं बेशुमार, सिज ऐं चंड तारा हज़ारे हज़ार, इहे वरी पाण में 2 हम काफ़िया आहिनि। हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जे मिलन बेमुलियूं, शयूं ऐं मुलियूं वरी जेको आहे उहे पाण में हम काफ़िया आहिनि। इहे असांखे सभई मिलनि पिया था। ईअं ई इहो बि हिकु हमद जो नमूनो आहे जेको असांखे कंहिं ॿिए फॉर्मेट में मिले थो पियो। टियों हमद जेको आहे उहो कुझु हिन रीति आहे। ॾिसी दुनिया जा अजब नज़ारा, साईं जी सघ सम्झ प्यारा, उभ ऐं धरतीअ ते असरार, जोड़िया साईं सभु जिनसार, वण टिण ॿूटा धणीअ उपाया, क़िस्मे क़िस्मे पन बनाया, गुल फुल मेवा कई गुलज़ार, जोड़िया साईं सभु जिनसार। हाणे ॾिसो तव्हां पाण ॾिसो था त हिते पहिरियूं 2 सिटूं पाण में हम काफ़िया आहिनि, 3 ऐं 4 वरी पाण में हम काफ़िया आहे, जेको वरी पोइ आख़िरी जेको ॿियो बंदु आहे, ॿिए बंद जे आख़िरी सिट साॻी वर्जाइजी आई आहे। इहो बि हिकिड़ो नज़्म जो क़िस्म आहे जेको असांखे मिले थो, पर किताबनि में इन खे भेद करे लिखियो वियो आहे। पोयनि 3 खे बि भेद कयो लिखियो वियो आहे। ही चौथों क़िस्म जेको असांखे आहे मिले थो पियो। सभु कनि तुंहिंजी सारा कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा, कोटा कोट बणाई धरतियूं,
सहसी सिज चंद्र ऐं तारा जिन जो अंत न पारा कुदरत वारा। माना हाणे ॾिसो इहा बि हिकिड़ो वरी हिकिड़ो ॿियो आहे जेको फॉर्मेट जेको असांखे मिले थो। ही चौथों और पंजों ऐं आख़िरी फॉर्मेट जेको असांखे हमद में मिले थो उहो ही आहे। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन बोणी पाताल में बहण तारी तूं, जेकर अची मूं मेरियाई मान रहा, जेकी मंझ जहान सो तारे तगे तुंहिंजे, लुत्फ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदल छुटा आन को फेरो कज फज़ल जो। हाणे इहा ही हमद जेके पंज हमद असां पढ़ियासीं ऐं पंजनि हमदनि में टे हमद पाण में साॻे फॉर्मेट ते हुया। पंजूं हमद जेको आहे उहो बेत जे सूरत में असांखे मिले थो। असुल बेत इहो आहे जेको असांखे मिले पियो थो, जेको तव्हां हीअं स्क्रीन साम्हूं आहे त बेत छाखे चइबो आहे। बेत जी माना आहे घर। जॾहिं घर में दाख़िल थिबो आहे त उनमें बेत जो दर हूंदो आहे। हाणे हुन जेके पोयां हमद जेके असांजा आहिनि, ही हमद जेको आहे इन में असांखे काफ़ियो बि मिले थो, रदीफ़ बि मिले थो, त असांखे वर्जाव बि मिले थो, सिट साॻी वर्जाइजी बि मिले थी। इहा नज़म में इहो थींदो आहे। जॾहिं असां बेत ते अचूं था त बेत में कंहिं क़िस्म जो रदीफ़ नाहे हूंदो, इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु काफ़िया ईंदा आहिनि। छाकाणि त बेत जेको आहे उहो सिंधी शाइरी जी निज सिंफ़ आहे जंहिंमें रदीफ़ नाहे। रदीफ़ उन खे चइबो आहे जेके साॻिया साॻिया लफ़्ज़ हुजनि, शक्ल सूरत में बि साॻिया हुजनि, उहे तब्दील न थींदा हुजनि। जॾहिं त जे काफ़िया जेके हूंदा आहिनि उहे हम आवाज़ हूंदा आहिनि, पर उहे शक्ल सूरत में तब्दील थी वेंदा आहिनि। जीअं हींअर तव्हांजे साम्हूं हिकिड़े बेत ते पिया आहिनि सूं, तूं ऐं मूं। इहे हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि, पर जेकी शक्ल सूरत में तब्दील आहिनि। जेको ॿिए बेत ते चवंदा असां, जेकी मंझ जहान सो तारे तगे तुंहिंजे, जेकी मंझ जहान सो तारे तगे तुंहिंजे, लुत्फ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदुल छुटा आन को फेरो कज फज़ल जो। हिते जहान, कान, आन इहे काफ़िया आहिनि जेके हिन में असांखे मिलनि था। टियों ऐं आख़िरी बेत जेको आहे शब्द पिटाई जो, जेॾो तुंहिंजो नाव बाज में उॾियाई वञा, रीह थंभीअ रीह थूणीअ तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का। हाणे इन में जेके ॻाढ़ा अखर आहिनि, ॻाढ़ा लफ़्ज़ आहिनि, मंगा, छांव ऐं कहां, इहे काफ़िया आहिनि जंहिंखे असां सिंधीअ में हम आवाज़ लफ़्ज़ चवंदा आहियूं। उमेद थो कयां त तव्हांखे इहे शयूं सम्झ में अची वई हूंदियूं। त छाकाणि जेका हमद आहे उहो काए हिकु सिंफ़ में कोन थो लिखियो वञे। हमद जूं केतिरियूं सिंफ़ूं आहिनि। हमद में मक़सदु हूंदो आहे सिर्फ़ु अलाह ताला जी तारीफ़ करणु, उनजी वाखाण करणु, उनजी जेको आहे सो वॾाई बयानु करणु ऐं उनजे ख़ल्क़ियल शयुनि जी तारीफ़ करणु। माना जंहिंमां अलाह ताला जी वॾाई असां मां ज़ाहिर थिए। वण टिण गुल ॿूटा हर हिकु शइ जेका आहे उहा अलाह जी पैदा कयल आहे। इन करे उहा बेत में बि थी सघे थी, उहा ग़ज़ल में बि थी सघे थी, उहा नज़म में बि थी सघे थी, ऐं उहा कंहिं बि सूरत में ऐं कंहिं बि सिंफ़ में थी सघे थी। छाकाणि त उहा मौज़ूआती सिंफ़ आहे। यानी उन जो मौज़ू कहिड़ो आहे? उन मौज़ू आहे हमद। कंहिंजी हमद थींदी? हमद माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी, ॿियो कंहिंजी बि न थींदी आहे। हाणे ॿिए नंबर ते अची वियासीं असां नात में। हाणे नात जेका आहे तव्हां आम पढ़ियल आहे, तव्हांखे ख़बर आहे त नात जेका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में चई वेंदी आहे। अचो त असां इन नात जे जेके हिते आहिनि उन्हनि जा फॉर्मेट ॾिसूं त कहिड़नि कहिड़नि फॉर्मेट में नात लिखी वई आहे। सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो, प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो, आयो न अहिड़ो ईंदो न्यारो नबी असांजो, हाकिम हकीम आहे ॿारो नबी असांजो, ॿारनि सां प्यार जंहिंजो प्यारो नबी असांजो। हीअ मोहतरम ग़ुलाम मोहम्मद ग़ाज़ी जी जेका नात आहे, जंहिंमें हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े लफ़्ज़ तब्दील करण सां पूरो मुकायो आहे। जॾहिं त असां हिनखे नात आहे, नात आहे उहा बि मौज़ूआती सिंफ़ आहे। इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई वेंदी आहे। इन जे करे ही ग़ज़ल आहे ऐं हिनखे बि नज़्म करे लिखियो वियो आहे। ॿी नात जेका आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। इहा आहे मिड़नि खां मथां
मदीने जा साईं असां ते इनायत करी तूं सदाई ज़माने में जिनजो न को वाहिरू आ वसीलो तिनी जो फ़क़त तूं ई आहीं अंदर में इहा आस सांढियो वतां थो हयातीअ में रोज़ो पहिरीं तूं पसाई वफ़ा तुंहिंजे रहमत मां मायूस नाहे कॾहिं महर जो मींहुं तंहिं ते वसाई। हाणे इन में जेके ॻाढ़ा लफ़्ज़ आहिनि इहे काफ़िया आहिनि। जॾहिं त इहो फॉर्मेट या जेको आहे उहो आहे ग़ज़ल जो। ग़ज़ल जो पहिरियों शेर जेको हूंदो आहे उहो पाण में हम काफ़िया हूंदो आहे, यानी कि उहो पहिरीं सिट ऐं ॿी सिट पाण में हम काफ़िया हूंदी आहे, टीं सिट आज़ादु हूंदी आहे, चौथी सिट वरी उन में काफ़ियो हूंदो आहे। मिसाल तौर ते साईं, सदाई, आहीं, पसाई, वसाई, इहे जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे काफ़िया आहिनि। तव्हां ॾिसंदव त पहिरीं ॿिनि में आहे, टीं में कोन्हे, चौथी में आहे, पंजी में कोन्हे, छहीं में वरी आहे, सतीं में न आहे त वरी अठीअ में आहे। इहो ग़ज़ल जो फॉर्मेट आहे, पर हिते इन में नात पिणु लिखियलु आहे, पर वाज़ह कोन्हे थियल किताब में त कहिड़े जेको आहे सिन्फ़ में इहा नात लिखियलु आहे। सिन्फ़ जेका आहे उहा ग़ज़ल जी आहे ऐं मौज़ू जेको हुनजो अथसि उहो नात आहे। नात मौज़ूआती सिन्फ़ आहे। हीअ बि नात आहे, जीअ जियारा पाण सगोरा सभ खां प्यारा पाण सगोरा दोस्त हुजे या दुश्मन चाहे सभिनी लाइ बाझारा आहिनि जिनजो को बि सहारो नाहे, जिनजो को बि सहारो नाहे तिन जे लाइ सहारा आहिनि जीअ जियारा पाण सगोरा सभ खां प्यारा पाण सगोरा। इन में ही हिकिड़ो नज़्म जो क़िस्म आहे जंहिंमें पहिरियों जेको बंदि हूंदो आहे उहो बार बार वरजाइजंदो आहे हर चइनि सिटुनि खां। कोई जीअं अव्हांजे साम्हूं आहे, पहिरियों ॿ सिटूं जेके आहिनि उहे पाण में हम काफ़िया बि आहिनि। सगोरा, जीअ जियारा पाण सगोरा सभ खां प्यारा पाण सगोरा। जियारा ऐं प्यारा जेको आहे उहो काफ़ियो आहे, जेको हुन सां गॾु रदीफ़ जेको आहे पाण सगोरा अचे थो। ईअं ई पोयूं 4 सिटूं वरी पाण में उहे हम काफ़िया थी अचनि थियूं। उनमें 2 सिर्फ़ु लफ़्ज़ जेके आहिनि उहे बाझारा ऐं सहारा। इहो नज़्म जो हिकिड़ो नमूनो आहे जेको वरी अचे थो। टीं नज़्म जो नमूनो तव्हांजे साम्हूं इहे पियो आहे, ख़ुदा जो प्यारो असांजो नबी सदा जीअ जियारो असांजो नबी। सिन्फ़ हिते बि ग़ज़ल आहे, पर इन में मौज़ू जेको आहे उहो नात आहे ऐं नात में असां सिर्फ़ु हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कंदा आहियूं, ॿियो कुझु बि न थींदो आहे। में ॻाढ़ा अखर जेके बि आहिनि लफ़्ज़ उहे आहिनि काफ़िया ऐं जेके इन में ॿियो रंग आहे असांजो नबी उहो रदीफ़ आहे। आख़िरी नात जेका हिते आहे उहा आहे, मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां अदावत हुई न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई। ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं मंझि मरवत जो बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। वाज़े करे चुकुसि त ग़ज़ल जो पहिरियों 2 सिटूं जेके हूंदियूं आहिनि उहे हम काफ़िया हूंदियूं आहिनि। सीरत हुई लफ़्ज़ इन में जेको आहे उहो रदीफ़ थो अचे। ख़ासियत इहा आहे हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणीअ जे हिन शाइर सॉरी इन जी नात जी जेका अब्दुल हलीम जोश जी आहे त उहा हिन में इहा आहे त इन में अंदरूनी काफ़िया बि आहिनि। अंदरूनी काफ़िया कहिड़ा आहिनि? फितरत, सीरत, अदावत, नफ़रत, इहे जेके आहिनि इहे अंदरूनी काफ़िया आहिनि जेके असांजे साम्हूं अचनि पिया था। इहे जेके काफ़ियनि में असल में सिन्फ़ इहा बि ग़ज़ल जी आहे जेका नात में मौज़ूआत कयो वियो आहे। हाणे अचो जनरल असां चऊं था ॿाराणी शाइरीअ ते, त ॿाराणी शाइरी जा ॿोली कहिड़ी इस्तेमालु कयल आहे। ॿोली असां पोइ ते ॾिठीसीं त हुन में जेका बि ॿोली इस्तेमालु थियल आहे सिंधी आहे, पर अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि जेके ॿारनि खे सवलाईअ सां सम्झ में अची वञनि था। ॿार उन्हनि खे आराम सां सम्झी सघे थो ऐं उन्हनि जो मक़सदु ऐं मोल मतो कढी सघे थो। हीअ जेको भेरूमल महरचंद आलवाणी जो असां वटि
असां नज़्म आॾो पियो आहे जेको तमामु मक़बूल तरीन नज़्म आहे। वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिल्के वारा सांझे टाणी निकिरो था उब सॼीअ में पकड़ो था चिल्को चमको सारी रात कजे अवां जी कहिड़ी बात रात लॻे या बाक़ी छा अवां बतायो वाट इहा जो ते अवां जी जेन हुजे वाटो हड़ो कर वाट हुजे। हाणे ही नज़्म जो हिकिड़ो क़िस्म आहे पर असांजो जेको किताबु आहे उन्हीअ में इन खे बेट करे लिखियो वियो आहे। इहो सिर्फ़ु इन करे बेट करे बि लिखियो वियो हूंदो मुंहिंजे ख़्याल मूजिबि त ॿार असांजो शाइरी मतां सम्झी न सघंदो हुजे या लफ़्ज़ वॾो आहे इन जे करे बि हूंदो। इन जे करे उते इहो बेत करे लिखियो वियो आहे त ही बेत पढ़ो हिन बेत खे लय ऐं सुर सां पढ़ो या सम्झायो ईअं थींदो हूंदो। पर हिन में जेके बि ॿ सिटूं आहिनि हर ॿ सिटूं पंहिंजो पाण में हम काफ़िया आहिनि ऐं इहा जेको आहे सो नज़्म जो हिकिड़ो नमूनो आहे। कोयल कूके कू 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 गेरो गाए घू घू घू। हाणे जॾहिं असां ॿार खे पढ़णु वेंदा आहियूं न त ॿार उहो अहिड़े नमूने सां पढ़ंदो आहे अहिड़े नमूने सां सिखी सघंदो आहे जॾहिं असां उन खे तसवुरु कराईंदा आहियूं। जॾहिं तसवुरु कराईंदा आहियूं त ही कंहिंजो आवाज़ आहे त उते इमदाद हुसैनी जो असांखे ही जेको नज़्म मिले थो इहो ॾाढो सवलो ऐं साॻियो मिले थो त असां उनखे तजनीसे ताम जे बुनियाद ते कोयल कूके कू 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 गेरो गाए घू 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 कां करे थो कां 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 डेडर करे थो ट्रा 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 झिरकी बोले चू 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 परड़ा खोले चू चू चू। माना जॾहिं असां उचारियूं था जॾहिं असां पढ़ूं था उहो सवलो थियो वञे उहो आसान थियो वञे जंहिंजे करे उहो ॿार आवाज़ कढी सघंदो आहे त कांव जो आवाज़ कहिड़ो आहे कां 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 आहे ईअं डेडर जो आवाज़ कहिड़ो आहे या ॿिया आवाज़ सुञाणण लाइ वरी उनखे जॾहिं उस्ताद वेंदो आहे त उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो ऐं इहा अहिड़ी ॿोली आहे जेका ॿार जी ॿोली आहे। ॿार बार बार शागिर्द शयुनि खे वरजाईंदो आहे। इते असांजे शाइरनि जेके अदीबनि इते अहम किरदारु अदा कयो आहे ॿार जी नफ़्सियात खे साम्हूं रखी करे शाइरी कई आहे। ॿियो हिकु हाणे जो आहे आम तौर ते जो असां ॿार खे इस्लाह बि कंदा आहियूं चवंदा आहियूं त ॿार जी तरबियत बि थींदी वञे ऐं ॿार खे बहितर नमूने सां लफ़्ज़ उचारण बि अचनि ऐं ॿार उहो सिखी बि वञे न रुगो सिखी वञे बल्कि उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में आॾो उन लफ़्ज़नि जो मक़सदु बि ख़बर हुजणु घुरिजे। इहा साॻी शइ आहे जेका हाणे हिते नज़्म तव्हां साम्हूं ॿियो पियो आहे हिकिड़ो जो खीरु पीए सो वीर थिए ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि अखियुनि जोति वधे ॾाढी सूंहं थिए वठे ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि खीरु सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो ॿारो अचो पीयूं भरे खीर वटियूं सभु रोज़ वठूं पी खीर वधूं ॾे खीर अमां पी पढ़णु वञा। हाणे जॾहिं असां पढ़ूं था त इनखे एॾो त सवलो थियो वञे उचारण में जो असांखे नंढा नंढा लफ़्ज़ ऐं हिकिड़ो ई मौज़ू हाणे इन में मौज़ू जेको आहे नज़्म आहे पर इन में मौज़ू आहे खीर। असां खीर जी अहमियत खीर जी जेको आहे सो क़द्र ते अचूं था त खीर जो क़द्र छो हुजे खीर जी अहमियत कहिड़ी आहे खीर में जी फ़ाइदा कहिड़ा आहिनि उहे खीर सां असांखे तंदुरुस्ती मिले थी। इहो कमाल आहे असां हिकिड़ी नज़्म में हूअं असां कंहिंखे ॿुधाईंदा खीर पीअणु ॿार खे दड़का ॾेई पढ़ाई पीअंदासीं खीर पी कोन पीअंदो पर उनखे असां जॾहिं ॿुधाईंदासीं त इन जा ही फ़ाइदा आहिनि वरी फ़ाइदा बि अहिड़े नमूने सां जो उनखे उचारे शाइरी ॿुधाईंदा आहियूं त ॻाए करे ॿुधाईंदा आहियूं त ॿारु मुतवजह थींदो आहे। क्लास में जेकर हिकिड़ो मुंझड़ो वञी हीअं चुप करे हीअं बीह रहंदो वञी ख़राबु शिकिल करे त ॿारु हुनखे जेको आहे कुझु बि नथो पर हिकिड़ो अहिड़ो टीचर ईंदो अहिड़ो उस्तादु ईंदो जेको ॿार खे खिलाईंदो ॿार सां मिली मिली वेंदो त उहो वधीक बहितर लॻंदो आहे। ॿारु उन सां गॾो वधीक जेको आहे दोस्तानो माहौल पैदा कंदो आहे ऐं ॿारु उन सां सिखी सघंदो आहे। इहे अहिड़ियूं शाइरियूं आहे जेका ॿार खे असां जॾहिं पढ़ाईंदा आहियूं त उचारण बि सेखारींदा आहियूं ऐं सुर ऐं लय सां पढ़ंदा आहियूं त ॿारु उहे ई सुर ऐं लय सां पढ़ण जी कोशिशि कंदो आहे। अहिड़े नमूने सां हीउ हिकिड़ो ॿियो नमूनो आहे आउं न कॾहिं कूड़ो थींदुसि साफ़ सदाई सच ते ॾींदुसि कूड़ चवां तां पत विञायां हिते 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 नित पाण लॼायां हुते हिते हुते पाण न लॼायां सभई कूड़ो कूड़ो चवंदमि पासे में पोइ वेहण न ॾींदमि। हाणे हिन नज़्म जो जेको छो त नज़्म में को बि हिकिड़ो उनवान खणबो आहे
ऐं उन उनवान ते मुकमल उनखे पाबंद कबो आहे। छो नज़्म जी माना ई आहे कड़ी कड़ी सां ॻंढियल हुजणु घुरिजे। जॾहिं कड़ी कड़ी सां ॻंढियल हूंदी आहे त माना उहो हिकिड़ो मौज़ू ऐं हिकिड़ो मौज़ू बि साॻियो था घुरिजे। हिते जेको मौज़ू आहे उहो आहे कूड़, जेको मिर्ज़ा कलीच बेग पंहिंजे इन नज़्म में रखियो आहे ऐं असांखे सम्झायो अथई त कूड़ ॻाल्हाइणु ग़लति आहे। ॿियो मौज़ू जेको आहे हिते हिन नज़्म जो जेको मौज़ू आहे उहो आहे, पर नज़्म कोन चवंदासीं हिनखे असां वरी वरी हिते चवंदासीं ग़ज़ल आहे जेको किताब में बेत करे लिखियो वियो आहे। साॻियो ई आहे जो हिते किताब में हिनखे गुलाब जो गुल जो अहमियत ॿुधाई वई आहे ॿार खे। नज़्म न इहा आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी, पर ग़ज़ल आहे। ग़ज़ल जो मां तव्हांखे अॻे ॿुधाए चुकुमि त कहिड़े नमूने सां जेको आहे सो फॉर्मेट कहिड़ो आहे, उनजो घाड़ेटो कहिड़ो आहे, उन ते ईंदा आहियूं। पर हिते वरी असां इनखे ज़ाहिर था पिया कयूं त गुल जी अहमियत खे वाज़े थो करे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर मेमण। उनजी आहे मुसाफ़िर मेमण न बल्कि मुसाफ़िर। गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोतीअ जो महंदार गुल। महंदार माना सभ खां वॾो ऐं सरदार। ईअं ई वणे वाह दिलि खे थो गुलाबी रंग, थियो सूंहं सावक जो सींगार गुल। सींगार गुल पखी तोड़े इंसान सभ खे पसंद, थिए आदमियुनि जे इचीअ हार गुल। इहो शाइरी आहे जेका ॿाराणी शाइरी जो हिकिड़ो नमूनो आहे असां वटि। इन नमूने में ही ग़ज़ल मां पर अहमियत गुल जी ॿुधाई वई आहे ऐं उनखे गुलनि में सभ खां बहितरीनु गुल ॿुधायो वियो आहे। हाणे उमेद थो कयां त तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं वेंदियूं हूंदियूं त सिन्फ़ुनि में फ़र्क़ु कीअं आहे। सिन्फ़ूं हिकिड़ियूं घाड़ेटे वारियूं सिन्फ़ूं आहिनि ऐं ॿियूं मौज़ूआती सिन्फ़ूं आहिनि। घाड़ेटे वारी सिन्फ़ में ग़ज़ल जेका आहे उहा घाड़ेटे वारी सिन्फ़ आहे। इनखे हिकिड़ो पंहिंजो फॉर्मेट आहे, उन फॉर्मेट ते ई लिखियो वेंदो आहे। ग़ज़ल जो पहिरियों ॿ सिटूं हम काफ़िया हूंदियूं आहिनि जेका अचे पई, मज़ेदार ऐं महंदार जेको आहे हम काफ़िया आहे। ठीकु आहे। ईअं हिते हिकिड़ो ॿियो नज़्म आहे जेको किताब में वरी बि उनखे नज़्म करे लिखियो वियो आहे। सॉरी नज़्म ई आहे जंहिंखे असां पढ़ूं था हिते। ॿारो अचो मिड़ो हिकु माग, ॻायूं चइनि मुंदुनि जो राग। ॿारो अचो चइनि मुंदुनि जो राग। हिकिड़ी तिन मां आहे बहार, हीअ मुंद आहे वाह जा ॿार। वण टिण ॾिसजनि था सभु सुहिणा, बाग़ लॻनि था मन खे मोहणा। गुल फुल बाग़नि मंझि टिड़नि, गुल फुल बाग़नि मंझि टिड़नि। पखी बि मिठड़ियूं ॿोलियूं कनि। नज़्म जो ही अलॻि क़िस्म आहे। नज़्म केतिरनि ई क़िस्मनि जा आहिनि, मां तव्हांखे ॿुधाए चुकुमि, पर ही हिकु अलॻि क़िस्म। ही हिकिड़ो वॾो नज़्म आहे जंहिंजो मां सिर्फ़ु हिकिड़ो बंदि हिते रखियो आहे। चइनि मुंदुनि जो अलॻि अलॻि न ॿुधायो आहे ऐं उनखे अलॻि अलॻि बयानु कयो आहे। हीअ हिकिड़ी बहार खे आयो, इहे सरव जो सियारे जो अलॻि अलॻि उन सां कयो आहे ऐं उन्हनि में साॻा साॻा इहे बंद वापसि रिपीट थियनि था। जेकॾहिं वापसि अचे थो त उन में इहो पहिरियों जेको बेत आहे यानी कि शेर आहे, पहिरियों जेको हम काफ़िया, इहो वापसि वरजाइजी अचे थो। इन खे नज़्म में वरी थल बि चयो वेंदो आहे या शुरूआती शेर बि चयो वेंदो आहे। हर ॿार खे जेको यादि थी वेंदो आहे घणे खां घणो, उहो आहे मौज़ू असांजो लाटूअड़ो। आओ त लाटूअड़ो फेरायूं, दोस्त घड़ी खनि दिलि वितरायूं। आयुस पट जी डोर वटाए, आयुस पट जी डोर वटाए। ॻाढ़नि फंदण उन में लाए, ॻाढ़ा फंदण उन में लाए। वेड़े ज़ोर सां पट ते हणंदुसि, निवड़ी झटपट हथ ते खणंदुसि। हाणे इहे मौज़ू साॻियो ई आहे नज़्म में, पर उते किताब में नज़्म न आहे लिखियलु, उते वरी बेत लिखियलु आहे। इन जे करे असांखे इहा शयुनि खे सम्झणु घुरिजे त ही नज़्म आहे ऐं ही ग़ज़ल आहे, ही हमद आहे, ही नात आहे। जेकर असां इन फॉर्मेट खे सम्झी वियासीं त असां लाइ सवलाई थी वेंदी त ही नज़्म वारो आहे फॉर्मेट, ही ग़ज़ल जो फॉर्मेट आहे ऐं ही कंहिं ॿी सिन्फ़ जो फॉर्मेट आहे। हाणे हिते कुझु लफ़्ज़ आहिनि असां त पोइ चवां अचूं था, पर शाइरी न पूरी अचूं था ॻाल्हाए वठूं। ॿाराणी शाइरी जे अभ्यास में ही हिकिड़ो नओं क़िस्म आहे जंहिंमें ॿुझारत वांगुरु शाइरी क़िस्म ॾिनो वेंदो आहे। ॿुझारत ॾिनी वेंदी आहे, ॻाल्हि ॾिनी वेंदी आहे ऐं इन ॻाल्हि खे तव्हांखे परखिणो हूंदो आहे। हाणे मां पढ़ां थो, इन जा जवाब तव्हांखे ॾियणा आहिनि। तव्हां कमेंट में जवाबु ॾींदव असांखे त इहा छाजे बारे में ॻाल्हि करे थो। छाकाणि त हिन मौज़ूअ ते अचण खां अॻु टियों ॾींहुं असां वाज़े करे चुकासीं त असां
ईंदड़ ॾींहं ते शाइरी पढ़ंदासीं, ॿाराणी शाइरी पहिरें क्लास खां 5 क्लास ताईं तव्हां पढ़ी अचिजो। उमेद थो कयां त तव्हां पढ़ी आया हूंदो ऐं हिन जवाब मूंखे तव्हां कमेंट में अॼु ॾींदो। हेॾड़ो हेॾड़ो पाण जंहिंखे 100 सुयुनि साण, जेको आहे सुॼाण सो भंज परोली हाण। हाणे इन जी जेका कहिड़ी परोली आहे, ॻाल्हि कहिड़ी लिखियलु आहे, इहा तव्हांखे भञणी आहे। ठीकु आहे। ॿियो आहे उस में आउं अचां थो, छांव में आउं भॼां थो, अदड़ी अदड़ा तोखां पंहिंजो नाव पुछां थो। हाणे इन में उस में आउं अचां थो, छांव में आउं भॼां थो, अदड़ी अदड़ा तोखां पंहिंजो नाव पुछां थो। मूंखे हाणे इन जो जवाबु छा आहे तव्हां कमेंट में ॿुधाईंदो। वेरी आहे ऊंदहि जो, वेरी आहे ऊंदहि जो, राति सॼी हू जाॻे थो, सारो ॾींहुं सुतो पियो आहे, अवी ॿुधायो छा आहे सो। इन जो जवाबु छा हूंदो इहो मूंखे तव्हां ॿुधाईंदो। आख़िरी आहे कची खाॼे रधल खाॼे, अछी कुकड़ साओ पुछ, सांधाणू बि ठहे उनजो, प्यारा बालक हाण त कुझु। इन जा 4 जवाब आहिनि। ये 4 जवाब तव्हां पंहिंजे कमेंट में मूंखे ॿुधाईंदो इन जा कहिड़ा आहिनि। ॿी सूरत में असां इन जा जवाब वरी सभ खां पहिरियों इंशाल्लाह सुभाणे जवाबु ॾींदासीं। असां जवाब खां पोइ अॻिते वधंदासीं या तव्हांजे कमेंट ते ई तव्हांजो जवाबु तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। ठीकु आहे। ॿाराणी शाइरी जे अभ्यास में असां चऊं था सुस्तीअ मां छा हड़ हासिल, सुस्तीअ मां छा हड़ हासिल, कदम वधाए अॻिते हल, चंड ते पहुतो आ इंसान, महिनत जो सभु आहे फल, कंहिंजो तूं मुहताज न थी, कंहिंजे आॾो झोल न झल। इहे जेके बि आहिनि ही हाणे इहो बि ग़ज़ल आई आहे। छो आख़िर में छा थो चए, सुस्तीअ मां छा हड़ हासिल, कदम वधाए अॻिते हल, हम काफ़िया, चंड ते पहुतो आ इंसान आज़ाद, महिनत जो सभु आहे फल, काफ़िया, कंहिंजो तूं मुहताज न थी, पंहिंजे आॾो झोल न झल। इहे शयूं आहिनि जेके काफ़िया आहिनि ऐं रदीफ़ आहिनि। इन सां असां सम्झंदासीं, असां पढ़ंदासीं। इहे शयूं सभु जूं सभु ग़ज़ल में ईंदियूं आहिनि, जंहिंमें हम काफ़िया माना हर ॿी सिट खां, हर आख़िर सिट आज़ाद सिट खां पोइ जंहिंमें काफ़ियो ईंदो आहे उनखे ग़ज़ल चयो वेंदो आहे। जॾहिं त जे नज़म में अहिड़ी का बि पाबंदी न हूंदी आहे। नज़म में कॾहिं कॾहिं सभिनी सिटूं कम काफ़िया हूंदियूं आहिनि, कॾहिं वरी जेको आहे हिकु सिट आज़ाद या ॿी सिट में वरी काफ़ियो ईंदो आहे। अहिड़ी रीति हीअ बि असां वटि क़िस्म पियो आहे। इन खे ॾिसो, इहो बि ग़ज़ल आहे जेको तव्हांजे साम्हूं असां रखियो आहे। वतन जे हुब दिलि में न थी, ईमान कहिड़ो थियो, अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे जो को हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदे दिलि में भला अरमान कहिड़ो थियो, न थी तालीम जी ॻणती, न थी बेरोज़गारी घटि, तरक़ीअ जा असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो। इहे सभई क़िस्म आहिनि। हीअ बि ग़ज़ल आहे। हाणे मां उमेद थो कयां त तव्हां बहितरीन नमूने सां इहा सिखी विया हूंदव, तव्हां सम्झी विया हूंदव त नज़म छाखे चइबो आहे। नज़म कंहिं बि हिकु फॉर्मेट जो कोन्हे को। नज़म जा मुख़्तलिफ़ फॉर्मेट आहिनि, मुख़्तलिफ़ घाड़ेटा आहिनि, मुख़्तलिफ़ नमूना आहिनि। उन्हनि मुख़्तलिफ़ नमूननि ते जेको आहे नज़म लिखियो वेंदो आहे। जॾहिं त जे बेत, मां अचां थो बोर्ड ते, तव्हांखे हुते ॿुधाईंदो त चए त बेत बोर्ड खे जेको आहे बेत खे छाखे चए थो। ग़ज़ल जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त ग़ज़ल में पहिरियूं 2 सिटूं हम काफ़िया हूंदियूं आहिनि, जेको तव्हांजे साम्हूं नज़र अचे पियो थो। पोइ 3 सिट आज़ाद हूंदी आहे, उनमें काफ़िया या रदीफ़ ॿई न हूंदा आहिनि। 4थी सिट में वरी काफ़ियो बि ईंदो आहे, रदीफ़ बि ईंदो आहे। मां वरजाए आख़िरी सिट इहा हिते पढ़ां थो, उन खां पोइ बोर्ड ते ईंदुसि ॿुधाइण लाइ। वतन जी हुब दिलि में न थी, ईमान काफ़ियो आहे, कहिड़ो थियो रदीफ़ आहे, अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसान काफ़ियो आहे, कहिड़ो थियो रदीफ़ आहे, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे जो को हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदे दिलि में भला अरमान काफ़ियो आहे, कहिड़ो थियो रदीफ़ आहे। ठीकु आहे। इन्हनि शयुनि खे तव्हां सम्झिजो। ऐं हमद में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी तारीफ़ हूंदी आहे। नात में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाण सगोरनि जी तारीफ़ कई वेंदी आहे। इहे मौज़ूआती सिन्फ़ूं आहिनि। इहे कंहिं बि सिन्फ़ में ग़ज़ल में बि थी सघे थी, नज़म में बि थी सघे थी, ऐं शाइरीअ जी ॿिनि सिन्फ़ में बि असां इहा तारीफ़ करे सघूं था। अचो त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेत खे सम्झूं त बेत छाखे थो चइजे। हिकिड़ो मां शेर हिते पढ़ां थो, पोइ शेर हिते लिखां थो जेको
आख़िरी सिर्फ़ 2 सिटूं थो पढ़ां मां, वधीक कोन पढ़ां। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। हाणे लीक थो ॾियां हेठां मां हिनखे, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ही साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, सिंध सुकार जेको लफ़्ज़ आहे इहो काफ़ियो आहे, ऐं हेठां दोस्त मिठा दिलदार, दिलदार जेको लफ़्ज़ आहे इहो काफ़ियो आहे। ठीकु आहे। सिंधी शाइरीअ में जेका निज सिंधी शाइरी आहे, जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी आहे, उन में असां रदीफ़ इस्तेमालु न कंदा आहियूं। उन में हमेशह सिट जे आख़िर में काफ़ियो ईंदो आहे। जेकॾहिं आख़िरी सिट हूंदी आहे त उन जे वरी विच में काफ़ियो अची आख़िर में ख़तमु थी वेंदी आहे। बेत जो घाड़ेटो मुख़्तलिफ़ थींदो आहे, उहो 2-3 क़िस्म जो आहे। हिकिड़ो सोरठो हूंदो आहे, सोरठ जो ही निशानी यादि रखिजो, ही मां असांजो ही काफ़ियो आहे ऐं ही काफ़िये जी निशानी आहे। ठीकु आहे। हाणे इन ते हीअ निशानी जेको तव्हां ज़हन में रखिजो, वधीक फार्मूलो जेको आहे उहो असां ही आहे। हाणे ही आहे दोहो, माना 2 सिटुनि वारो शेर। ठीकु आहे। पहिरीं सिट काफ़ियो आख़िर में, ही 2 काफ़िया आहिनि। ठीकु आहे। पोइ असां रखंदा आहियूं सोरठो, सोरठे जे वरी विच में काफ़ियो ईंदो आहे। ठीकु आहे। ऐं आख़िर में ईंदो आहे बेत, छाकाणि दोहे ऐं सोरठे जे मेलाप सां बेत ठहियो आहे। दोहो माना 2 सिटुनि वारो शेर, सोरठो 2 सिटुनि वारो शेर, इन्हनि ॿिन्ही जे मेलाप सां वरी बेत ठहियो आहे। पहिरीं सिट असां दोहे जी खणंदासीं, हीअ सिट खईंसीं असां, ऐं ॿी सिट असां सोरठे जी खणंदासीं। इहो बेत थी वेंदो 2 सिटुनि वारो। बेत जूं सिटूं वधीक बि थींदियूं आहिनि, घटि में घटि 2 थींदियूं आहिनि, उन खां वधीक वधी वेंदियूं आहिनि। अञा जेकॾहिं सवलाई सां वञूं त बेत जो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे, उहो आहे ही आहे दोहा सोरठा जे मेल सां बेत, ॿियो वरी सोरठा दोहा जे मेल सां बेत ठहंदो आहे। उन में काफ़ियो वरी पहिरियों अची वेंदो आहे। मिसाल जे तौर ते हिते ई मां हटायां थो, साॻियो ई पहिरीं सिट जेका आहे उहा असां खणंदासीं सोरठे जी, ऐं ॿी सिट जेका आहे असां खणंदा आहियूं उहा बेत जी, ऐं 3 सिट वरी बेत, ॿी सिट दोहे जी, 3 सिट वरी सोरठे जी। इहा दोहे सोरठे जे मेल सां, पर इहो उन में सिटूं जेके आहिनि उहे वधी वेंदियूं, उहो सिट वधीक न रहंदो आहे। 2 खां वधी वारो हूंदो उहो सोरठे ऐं दोहे जे मेल जो बेत थींदो। बाक़ी जेकॾहिं दोहे सोरठे जो हूंदो त 2 वारो मुमकिन आहे। ठीकु आहे। इहा त इहो हिकिड़ो फार्मूलो हुयो। त इहे जेके बुनियादी शयूं आहिनि इहे मां तव्हांखे सेखारियूं। बाक़ी ॿोली जो इस्तेमालु ऐं आला इख़लाक़ी क़द्र, इहे असांजे इंसाननि में, असांजा शाइर, असांजा अदीब, असांजा जेके उस्ताद आहिनि, उहे असांखे पंहिंजी शाइरी जे ज़रिए, पंहिंजे अदब जे ज़रिए, उन ज़रिए असांखे सेखारींदा आहिनि, असांखे सम्झाईंदा आहिनि, ऐं असांखे नंढा नंढा मौज़ू खणी उन ते शाइरी करींदा आहिनि त उन जी अहमियत कहिड़ी आहे, उन जी अफ़ादियत कहिड़ी आहे, ऐं उन जी कहिड़ी घुर्ज आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे असां पंहिंजे ज़िंदगीअ जे अमली कमनि में अपनाईंदा आहियूं। ईअं करण सां ई असां जेको आहे उहे सयूं नयूं नयूं शयूं सिखंदा आहियूं, ऐं इहा ॿोली जेका आहे उहा ॿोली असांखे नवां नवां लफ़्ज़ ॾींदी आहे। हाणे तव्हां सम्झी सघंदव जेका हीअ ॿोली असां अॼु पढ़ी आहे, इहा ॿाराणी ॿोली आहे, इन में कोई बि अहिड़ा ॾुखिया लफ़्ज़ कोन हुआ। जेकॾहिं ॾुखिया लफ़्ज़ हुया बि त उहे निज या ठेठ सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं ॿारनि खे सेखारींदा आहियूं।
हाणे इन में केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ असां अॼु इस्तेमालु कया आहिनि जेके ॿिटा लफ़्ज़ आहिनि, केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मुरकब आहिनि, केतिरा ई हिक ॿिए सां रदीफ़ में अचनि पिया, केतिरा ई हिक ॿिए सां जेको आहे सो काफ़िया हुआ, हम काफ़िया हुआ या हम आवाज़ लफ़्ज़ हुआ। इन्हनि खे असां आहिस्ते अॻिते हली हम काफ़िया लफ़्ज़ रदीफ़ छा बि आहिनि वरी वरी असां सिखंदासीं, वरी वरी उनखे सम्झंदासीं ऐं वरी वरी उनखे पढ़ंदासीं। तव्हांखे जेकॾहिं का बि शइ सम्झ में न आई आहे त तव्हां कमेंट के लाइ कयो, इनशाअल्लाह असां उन जी तव्हांखे ज़रूरु सम्झाईंदासीं ऐं ज़रूरु उन जी तव्हांखे रिप्लाई ॾींदासीं। अल्लाह हाफ़िज़।